हाँ निसार खान मां खान थी बोले खान तव्हांखे वारिस खान जे क़त्ल जी ख़बर पइजी वई हूंदी। ख़बर त पइजी वई आहे पर मां उन वक़्तु हेॾे ॿाहिरि हुयुसि। खान तव्हां मथां कुझु शक वञे थो? मूं वटि हिकु न पर 10 शायदि आहिनि त मां उन वक़्तु हेॾां ख़मीस खान वटि हुयुसि। हिन वक़्तु कीअं यादि कयो अथव? हिन वक़्तु मूंखे शक आहे त जिते मां आहियां न इन करे जेकॾहिं तव्हां पुलिस खे मोकिलींदव त असां उन्हनि खे ॻोल्हण में कामयाबु ईंदासीं। DSP साहिबु ॻाल्हि कयो, तव्हां किथे आहियो? मां पुलिस मोकिलियां थो। इब्राहिम दिलशेर जे ॻोठ मथां जेको बाग़ आहे न हिन वक़्तु असां उते आहियूं। तव्हां बि पुलिस खे उते ई मोकिलियो। छा तव्हांखे पूरी पक आहे त तव्हांजो पुटु उते ई आहे? हाँ DSP साहिबु, इब्राहिम दिलशेर सां गॾु मुंहिंजे पुट ऐं मुंहिंजे नौकर रमुअ खे ॾिठो वियो आहे। तव्हां ॻोल्हा जारी रखो, मां सिकंदर खे जल्दी मोकिलियां थो। तव्हां ख़बर पुलिस अचे पई? हाँ पुलिस बि अचे पई पर असांखे ॻोल्हा जारी अचो। पर यो मसलो असांजी इची में छॾियो थी। अरे अरे खुदा के मञो, खुदा के मञो, इनखे शहर खणाए हलो। हाँ इब्राहिम, पूरी खबर है। खाना जो पुट मरी चुको है। छा? हाकिम खाना तो जो मसलो असांजी इज्जे में पइजी वियो आहे। सबूत खे खत्म करण जे लाइ खान जे कमदार खे मारे छॾ। न हाकिम खान न, असां कमदार खे नथा मारे सघूं। यार मूंसां गॾु तव्हां बि सूरन में अची वेंदो। जेकर तव्हां खान जे कमदार खे मारे छॾियो न असां मथां कोई बि सबूत साबित कोन थींदो। वॾे मसले में शरी हाकिम खान, वॾे मसले में। सोच न सोच इब्राहिम, न सोच। खान जे कमदार खे मारे तव्हां लाश दरिया में फिटी करे अचो ऐं उतां जा सबूत सभु मिटाए अचो। इब्राहिम हमरा वञे थो। शीशा तो खुल छेड़े, गोली हर कुत्ते के पूरो करेस।
जे दोस्त जे कातल सा दुआ नथो करी सघां। हाला खान बाबा वारिस खान जो बधी ॾाढो दुख थियो, ॾाढो दुख थियो। जिथे बाहि बरे उहा जाइ सड़े। ज़ख़्म त असांजी दिलनि खे रसियल आहिनि दिलावर खान, असांजी दिलनि खे। हा हालार साईं, इहो त ज़ाहिर आहे। दुख त पंहिंजनि खे थींदो आहे। मूंखे कसम आहे पंहिंजे भाउ जे खून जो दिलावर खान, भाउ जे कातिलनि खे कॾहिं बख़्श न कंदुसि, कॾहिं न बख़्शींदुसि। पोइ छो न उहे खान खान जा पुट हुजनि। हिन वक़्त ताईं भला तव्हांजो शक केस ताईं वञे थो ऐं पुलिस जी जांच केस ताईं पहुती आहे? तव्हां त बखूबी ॼाणो था दिलावर खान त हितां जी पुलिस केतिरी नाकार आहे। जेको कुझु करणो पवंदो मूंखे करणो पवंदो। सिर्फ़ सुभाणे को ॾींहुं गुज़रे पोइ हिन तरह खे महशर जो मैदान न बणायमि त मुंहिंजो नालो बि हालार खान नाहे। हालार खान, असां में को कमकार हुजे त असां हाज़िर आहियूं। वारिस खान सां असांजी का बि दुश्मनी कोन हुई। बाक़ी जो थोरी घणी रंजिश हुई बि
तव्हां मुंहिंजे भाउ हाकिम ख़ान जे करे हुन सां ज़ाती इख़्तिलाफ़ असांजो को बि न हो। अदा तव्हांजी वधि मां वधि इज़त कंदो हुयो ऐं मूंखे बि पूरी पक आहे त तव्हां हुनजी पुठीअ पोयां वार न कयो हूंदो। हलाल ख़ान मां एतिरो कमज़ोर न आहियां जो पंहिंजे दुश्मन खे पुठीअ में वार कयां। मां त पंहिंजे दुश्मन खे बोलाए बोलाए मारींदो आहियां। मां बि तव्हां मां इहा ई उमेद रखां थो त अदा जे क़त्ल में तव्हांजो परे परे ताईं को बि हथ न हो। वारिस ख़ान जे क़ातिल खे ॻोल्हण लाइ मां पंहिंजो पूरो पूरो ज़ोर लाईंदुसि ऐं जीअं ई का खुड़क पई मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। कुझु वाट मिली चुकी आहे। अदा जा क़ातिल घणो वक़्तु लिकी न सघंदा। ख़ुदा कंदो त तव्हां जल्दी क़ातिलनि ताईं पहुचंदो। हाणे मोकिलण घुरे। अल्लाह तव्हांखे सब्र जमील अता फरमाईंदो। समझा तो दिलावर खान पूरो थी वियो आहे। हाणे नजीब असांखे निकिरणु खपे। जेसि ताईं हुनजे मथां बि गोली न हणंदासीं ओतिरो ताईं तव्हां नारो हलंदो। संभाल पाण खे जोड़ जा पुट। संभाल पाण खे जोड़ जा पुट। रुस्तम हाणे निकिरो किथे में पहुची वञे। कंहिंजो खून कंहिंखे मारियो थो बाबा? खून रे खून रे खून। इहो ई त पुछियो पिया त कंहिंजो खून। चाचा जे बड़ा रेस दिलार खान खे मारे विधो अथनि। छा? हा खून रे खून 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 रे खून खून कंहिंजा खून? रेस जो खून, रेस दिलावर खान जो खून। खून रे खून खून रे खून रे खून रे खून। अरे अबा अब दिलड़ी फाड़ के ने खून का तोड़ो ने बा। अरे अरे केजो खून? चाचा जमाल सालमन रेसे के मारे छरियो। चाचा जमाल सालमन रेसे के मारे छरियो। छा? हां तो पाण ॾिठो? हां मां ॾिसां न ॾिसां पर सॼे ॻोठ में ॻाल्हि ओली वई आहे। अरे ने भागा चाहियूं रड़ियूं नकर चाहियूं रड़ियूं वरी भी पक त दे न। अरे अब्बा खून थीगा खून मेरे बाप बेटा खून थीगा बा। अब्बा जुल्म थियो ज़ालिम ने जुल्म करे छॾियो मारे सके मारे। चाचा हाणे त पक पई न हाणे ताऊ कर ताऊ। अब्बा घोड़ा अरे यकीन थी गयो। ओ
मुझे अल्लाह तू खैर कजाए मोहब्बती मानू ने मुझे मौला तू खैर कजाए मौला तू खैर कजाओ मुझे मौला तू खैर कजाए अरे दाई ये केड़ियों तो गालियों करे ओ हाँ मुझे अती असांजो सारो कस जी अम्मा होश कर होश पेरा खबर त पए वावेला न कयो मुझे बड़े तो जो मामू कूड़ू को नड़दो तुझी किस्मत एड़िया बढ़िया ही पंहिंजे अखियुनि सां ॾिसी त न आयो आहे न सॼे ॻोठ में ॻाल्हि हले पई मामा वरी भी पक करे अच बड़े कूड़ू ना है मौत जो लगदो हाय हाय तो जड़ा मक्खन मानू काथे जमदा ओ मेरा बाबा मेरा अब्बा सागु चोरा जना कर चोरी चाचा गुलाम कादर आने दस आगे दुश्मन इन गोट में किते दार हा बस कयो आहे जा छाते खड़ी पिट को शुरू कयो तव कसम नल कतलाम पे करंदी आई कतलाम भई करे दिए मो अधो न फाड़ ये बुधायो थियो छा है रोज के साल भले विच रास्ते दे मारे जरियो सो कोई यम यम करे आलो रे बड़ो कर थी बड़ो जुल्म थी नहीं सके मारे यो सुनम थी वियो हाय हाय अल्लाह खैर कंदो पेरा पूरी जांच त कयूं बड़ी बड़ी अलग जी गाल कही थे ओ बड़ी रहमत जी जवाय अम्मा बड़ी बड़े वज तो सही जांच तो करे जी अम्मा ज्योति जांच करे करा दे सिरवा गुर दिलावर जे सिर जो भी करू दो अरे मुझे अपनी आई कोने करे आई तैयारी थी देवाती बड़ी अती ओ साल मन रस के मारे चढ़ियो असांखे अकेलो करे वया डीएसपी साहब तव्हां हितां जो अमन कायम करण में सफ़ा फेल विया फेल ऑफिसर आहियो तव्हां दिलावर खान जेकॾहिं तव्हां असां सां साथ ॾियो त इन्हनि चंद लोफरनि जूं क़बरूं इते ई मां खुटाए छॾियां वारस खान खां पोइ ही ॿियो हमिलो आहे जेको मुंहिंजे मथां कयो वियो आहे डीएसपी
ॻाल्हि त ॿुधायो जॾहिं असां जहिड़ा रईस बि पंहिंजे इलाइक़े में अमन अमान सां नथा कुझी सघनि त पोइ आम माण्हू जो हाल कहिड़ो हूंदो? दिलावर खान तव्हां मथां हमिलो करण वारो केरु हो? हमलो तो इन्हें मज्जू ऐं नजीब कयो, पर असल में हमलो करायो कंहिं उन खां हिसाब किताब मां पाण वठंदुसि। पाण आख़िर हीअ एफआईआर कंहिं मथां दाख़िल कजो? इन्ही मज्जू ऐं नजीब जे मथां। ॿिए कंहिंजो नालो ॾियणु चाहींदो? मां जा नाला ॾेई कंहिंखे परेशान करणु नथो चाहियां डीएसपी साहब। जॾहिं वक़्तु आयो त उन्हनि खां हिसाब किताब मां पाण वठंदुसि। हू एतिरा ताक़तवर न आहिनि जो मुंहिंजी पहुच खां परे फिरी वञनि। तमामु जल्द दिलावर खान, तमामु जल्द तव्हां वारी एरिया में नई चौकी क़ाइमु कयूं था ऐं ॿीहर ऑपरेशन शुरू कंदासीं जल्दी। कुझु बि कयो निसार खान, कुझु बि कयो, एतिरो कयो त माण्हुनि जे दिलनि में कानून जो ख़ौफ़ रहे ऐं जे इहे ई कानून जी लताड़ थींदी रही त पोइ जल्द असां मैदान में लहंदासीं ऐं पोइ अहिड़ी त बाहि वरंदी जो हुनखे को बि विसाए न सघंदो।